तुर्किया के सदर रजब तैयब अर्दगान चयो आहे त अमरीका ईरान जंग के अमन के एक मौक़े के तौर ते ॾिसणु घुर्जे। जंगबंदी बावजूद इसराइल पारां गज़ा ते बमबारी जारी रखी वई आहे। इंटरनेशनल सिस्टम नाकाम थी चुको आहे। ख़िते में अमन कोशिशूं जारी रखंदा दुनिया में ताक़त जो तवाज़ुन तब्दील थी रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ा लबनान में जंगबंदी के ऐलान जी आजा। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त लबनान जंगबंदी ख़िते में छिकताण में घटिताई ऐं इस्तेहकाम तरफ़ अहम अग भराई आहे। पाकिस्तान लबनान की ख़ुद मुख्तियारी इलाइक़ाई सलामती की भरपूर हिमायत करे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त लबनान में जंगबंदी अमरीकी सदर ट्रंप की सिफारती कोशिशुनि के नतीजे में थी। पाकिस्तान लबनान की ख़ुद मुख्तियारी इलाइक़ाई सलामती की हिमायत करे थो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान से मुलाकात। पाक ईरान लागापन ऐं ख़िते की सूरत हाल बाबत ख़्यालनि डी रेवट ईरानी सदर अमरीका ईरान ॻाल्हियुनि ऐं जंगबंदी यकीनी बणाइण ते फील्ड मार्शल जा थोरा मञा। फील्ड मार्शल पारां ख़ात्मुल अंबिया हेडक्वार्टर्स जो दौरो, फौजी क़यादत से मुलाकात। सैयद आसिम मुनीर ईरानी पार्लियामेंट के स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ से भी मुलाकात कई। ईरान की क़यादत तरफा ॻाल्हियुनि में पाकिस्तान के हकारी किरदार के भेटा पेश। ईरानी पार्लियामेंट के स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ लबनान जंगबंदी में टियाकड़ी के किरदार ते पाकिस्तान ने फील्ड मार्शल आसिम मुनीर जा थोरा मञा। लबनान जंगबंदी के हिज़्बुल्लाह जे साबित कदमी इतिहाद जो नतीजो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हू हिन जंगबंदी के एहतियात सां डील कंदा ऐं मुकमल कामयाबी हासिल थियण ताईं गॾु रहंदा। हिन अग भराई के मुकमल फतेह हासिल थियण ताईं मोहतात अंदाज़ में अॻिते वधंदा। हू पंहिंजे वचन ते क़ाइमु आहिनि ऐं मौक़िफ़ खां पुठिते न हटंदा। मुल्क में पहिरियों भेरो पावर सेक्टर के मुलाज़मनि लाइ बिजली की मुफ़्त यूनिटनि की सहूलियत ख़त्म। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवेस लगारी पारां पावर सेक्टर के मुलाज़मनि लाइ फ्री यूनिटनि की सहूलियत ख़त्म करण वारे लाहौर हाई कोर्ट के फ़ैसिले जी आजा। संदसि चवणु आहे त पावर सेक्टर के मुलाज़मनि लाइ फ्री यूनिटनि की सहूलियत जो ख़ात्मो अवाम जो पुराणो मुतालबो हो। हू हर उहो कदम ज़रूर खणंदा जेको मुल्क ऐं क़ौम जी बहितरी लाइ हूंदो। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त मुल्की तारीख़ में औरतुनि लाइ कम की शुरुआत पीपल्स पार्टी कई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरतुनि लाइ वुमेन पुलिस स्टेशन कायम किया। IMF भी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के सारायो। सिंध सरकार औरतुनि के बाख्तियार बनाइण लाइ केतिरा ई कदम खया आहिनि। दुनिया जो सब खां वॾो हाउसिंग प्रोजेक्ट सिंध हुकूमत शुरू कयो। पाकिस्तान की पहिरीं EV बस सिंध सरकार आंदे। अमरीका बरतानिया ऐं यूरोप में भी औरतुनि लाइ मखसूस बसियूं न आहिनि। सिंध सरकार औरतुनि लाइ पिंक बस सर्विस शुरू कई। पिंक बसियुनि खां पोइ पिंक स्कूटीज़ ॾियण जो सिंध हुकूमत हिकु ॿियो वॾो कदम खयो आहे। सखर में मुफ़्त पिंक स्कूटीज़ जी तक़रीब। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन शिकारपुर खां सखर ताईं पीपल्स बस सर्विस जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी सिंध में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। साज़िश तहत सिंध सरकार के टारगेट पीपल्स पार्टी जो मीडिया ट्रायल कयो वेंदो आहे। जदीद डीज़ल हाइब्रिड बस सर्विस सां अवाम खे सफ़री सहूलियत मिलंदी। सिंध हुकूमत पारां कॉपी कंदड़ शागिर्दनि ऐं मुलविस अमले ख़िलाफ़ वॾो फ़ैसिलो। सूबाई वज़ीरनि सरदार शाह ऐं इस्माइल राहू जो चवणु आहे त मैट्रिक ऐं इंटरमीडिएट इम्तिहाननि में कॉपी में मुलविस शागिर्दनि ऐं अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कॉपी कंदड़ शागिर्द कॾहिं भी बोर्ड जा इम्तिहान न ॾेई सघंदो। कॉपी कराइण में मुलविस अमले खे नौकरी मां निकाली ॾिनी वेंदी। मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड करप्शन स्कैंडल केस जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार। एंटी करप्शन जो चवणु आहे त तालीमी बोर्ड के अॻूणे कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादे के गिरफ़्तार कयो वियो आहे। अनवर अलीम ते मैट्रिक ऐं इंटर जा हज़ारे जाली सर्टिफिकेट ॾियण जो इल्ज़ाम आहे। अॻूणे कंट्रोलर ते ॻरी रक़म
एवज़ शागिर्दनि खे मार्कूं ॾियण जो बि इल्ज़ाम आहे। अनवर अलीम ते मुबैना तौरु 2.5 अरब रुपयनि जे करप्शन जो बि इल्ज़ाम आहे। मीरपुर ख़ास में फ़हमी दालागारी केस जी जांच लाइ क़ाइम टीम मेडिकल कॉलेज पहुची शागिर्दनि इंतज़ामिया जा बयान वरिता। जांच कमेटीअ जे सरबराह एसएसपी सुहाई टालपुर जो चवणु आहे त केस में नामज़द जवाबदारनि खां पोइ फ़हमीदा सां गॾु पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा बयान वरिता आहिनि। फ़हमीदा जी मोबाइल फॉरेंसिक लाइ सुभाणे उमाणी वई आहे। पासवर्ड खोलण में टाइम लॻंदो। वारसनि मूजिबि कॉलेज में फ़हमीदा जो झेड़ो थियो हुयो, उन लाइ सीसीटीवी फुटेजिस हासिल कया आहिनि। इंतज़ामिया मूजिबि फ़हमीदा जे वालिद जी शिकायत खां पोइ आबिद लगारी खे मुअतल कयो वियो हुयो। दरिया खानबरी में भील बिरादरी जी नींगरी सां ज़्यादती में मुलविस मुख्य जवाबदार गिरफ़्तार। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल 3 जवाबदारनि मां हिकु जवाबदार फेरोज़ खासकेली खे गिरफ़्तार करे वरितो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां मुख्य जवाबदार जी गिरफ़्तारी ते पुलिस टीम खे शाबाश। संदसि चवणु आहे त ॿियनि जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी लाइ कोशिशुनि खे तेज़ कयो वञे। मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ जी फ़रहामी हर सूरत में यकीनी बणाई वञे।